वठो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर जावेद मेमण मूजिब सिंध सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां ॻोठ पीर मोहम्मद ब्रोईअ में हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें महिमान ख़ासि ज़िले एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मोहम्मद रहीम सुमरो हो, जॾहिं त एज़ाज़ी महिमान तइलीम खाते जा ऑफिसर नूर मोहम्मद सराई, ताज ब्रोई, ग़ुलाम मोहम्मद मेमण हुआ। मोहम्मद ब्रोई, मुस्तफ़ा ब्रोई, ख़ैर मोहम्मद ब्रोई ऐं सहाफ़िन शिरकत कई। स्कूल जे शागिर्दनि सकाफ़ती गीत ॻाया ऐं टेबलोज़ पेश कया। प्रोग्राम जी मेज़बानी नेशनल प्रेस क्लब जे सदर ऐं ॻोठ जी मुइज़्ज़ शख़्सियत महबूब ब्रोई आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। में ज्योति जगाए